दादूमा बशीर पवहर जी रिपोर्ट मूजिब पेटेलिफ जे सॾ ते सदर शफी मोहम्मद सठियो जी एहतजाजी सॾ ते पेटेलिफ तालका दादू ऐं गस्टा महेसर जा सवे उस्ताद प्रदीप कुमार ऐं गस्टा महेसर ज़िले जे सदर लुत्फ कोलाची, जमाल नासिर लाशारी, अमानुल्ला कल्होड़ो, खुदाबख्श मेमण, ज़हीर अहमद लुंड, कमालुद्दीन मेमण, शाहनवाज समेत जो अजीजुल्ला चांडियो, इरफान अली ज़ोर, जुल्फकार शाहानी, सफ्तर अली जूने जो, अली अहमद बबर ऐं ॿियनि उस्तादनि जी अॻवानी में अलामा आई काज़ी लाइब्रेरी पार्क खां प्रेस क्लब ताईं फिनांस डिपार्टमेंट ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जे नारवा सलूक ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असीं मेरिट ते आयल उस्ताद कॉन्ट्रैक्ट पीरियड खां सालियाने इंक्रीमेंट्स गुज़िरियल केतिरनि सालनि खां खणी रहिया आहियूं, जेको असांजो कानूनी बुनियादी हक़ आहे। हाणे रिकवरी ऑफ इंक्रीमेंट लेटर जारी कयो आहे, जेको सरासर बदनीयती ते ॿधल आहे। असीं अहिड़े उस्ताद दुश्मन लेटर खे रद्द कंदे सिंध एजुकेशन डिपार्टमेंट खे चिता था ॾियूं त नौजवान उस्तादनि जे हक़नि ते धाड़ा हणणु बंदि कयो। ॿी सूरत में सिंध जा समूरा उस्ताद एहतजाजी तहरीक हलाईंदा।